पर शामिल कयूं था उस्मान चावड़ी मां। तो उस्मान चावड़ी भरसा यूनियन काउंसिल हिंगोराणी के गोठ मिट्टू मीरजत में अगूणे सूबाई वजीर PS 58 के PP उम्मीदवार से ज़ियाबाद शाह रिजवी NA 217 के PP उम्मीदवार जुल्फकार सत्तार बचानी के मान में PP अगवान मजीद मीरजत और साले मीरजत पारा एक अजीम शान जलसो रखियो वियो। उन मौके ते अवामी मेड़ाके के खिताब कंदे PP उम्मीदवार ज़ियाबाद शाह रिजवी NA 217 जो PP उम्मीदवार जुल्फकार सत्तार बचानी वधीक ॻाल्हाईंदे चयो त मुख्य फख्र है टंडोलिया जी आवाम के मुझे सिंध के सभी दोस्तन के चवंदो आहियां त हिन मिट्टीअ मूंसां वफ़ा कई है, हिते माण्हुनि मूंसां वफ़ा कई है ऐं मूं हिननि सां वफ़ा कई है। जेतिरी ज़िंदगी आहे हिन धरती मां सां हिननि माण्हुनि सां गरीब अबोजन सां हमेशा बामेली थी रहंदुसि ऐं हिन सां वफ़ा कंदुसि। मुंहिंजा साईं मुझे मुख़्तसर जो 2 साल जो टेन्योर रहियो वर्क सर्विसेज के हवाले से वज़ारत जो मुझी क़यादत की मेहरबानी मुख्य वज़ारत दिनो मनसब दिनो रब्बुल आलमीन मुख्य हिम्मत दिनी मूं सजी सिंध में 2 सालन के अंदर रिकॉर्ड तरक्याती कम कराया। पर पंजे जिले में ता झंडे मरी का टंडोलिया में दिसो मूं रस्तन जो जार विछायो। यो तहां हक हो, यो तहां हक हो। छाकाणि जॾहिं तहां मूंखे मुंतखब कयो तहां जे वोट जी ताक़त सां मनसब ते वेठुसि तो मुझे यो फर्ज थियो कि तहां पंहिंजे खिते जी पंहिंजे इलाइक़े जी पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करिया। इंशाअल्लाह ताला मूंखे तहां सभिनी में या उम्मीद है, यो रब्बुल आलमीन जी परवरदिगार जी ज़ात ते पूरो यकीन है तो तहां 8 तारीख़ ते 2 ठपा तीर ते हणी असां कामयाब कंदा 2 ठपा तीर ते इंशाअल्लाह ताला तहां जी दुआन सां तहां जे वोट जी ताक़त सां असीं मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के कंदासीं। जहिड़े नमूने सां असांजो चेयरमैन पंजाब में वञी नकली जो शेर हो कागजी जो शेर हो उनके ललकारे पियो। पंजाब में वञी KPK में उन्हें इस्तकबाल थीन पिया, बलोचिस्तान में उन्हें आज़म वाली शान जलसा थीन पिया। पक समझो मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थी असां ते तहां ते फर्ज थे तो तहां के पीपल्स पार्टी का साथ ॿी का पार्टी नजर न ईंदी जंहिं क़यादत खां वठी कारकुननि ताईं पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो। पाकिस्तान पीपल्स पार्टी असां ॿिन्हिनि दोस्तनि भाइरनि खे नामज़द कयो आहे। साईं के ज़ियाबाद शाह के MP लाइ मूंखे NA लाइ नामज़द कयो आहे। ऐं जेको मां अॼु माशाअल्लाह सां ही पिंडाल ॾिसां पियो, हज़ारनि जी तादाद में जेके दोस्त असांजा बीठा आहिनि, अॼु हिननि रेफरेंडम ॾेई छॾियो आहे त वॾी मार्जन सां इंशाअल्लाह ताला 8 फरवरी ते जॾहिं बैलेट बॉक्स खुलंदो त इंशाअल्लाह ताला यूनियन काउंसिल मां 30 जा ठप्पा निकिरंदा ऐं वॾी मार्जन सां इंशाअल्लाह असां 2 उम्मीदवार कामयाब थींदासीं। अरे भुट्टो मुंहिंजे वालिद साहब जॾहिं खां पाकिस्तान पीपल्स पार्टी ठही उनमें फाउंडर मेंबर में आए। पहिरियों चक्कर मुझे वालिद साहब 1977 में मुंतखब थियो MP लाइ, जेकी 3 महीननि जी असेंबली हली उन खां पोइ मार्शल लॉ लॻी वई, ज़ौलत जो दौर अची वियो, पोइ MRD तहरीकूं हलियूं, जेलूं कटियूं, पोइ वरी ज़ौलत जी फौती खां पोइ 88 में वरी बाबा के MP जी टिकट मिली। पहिरियों दफ़ो रेवेन्यू मिनिस्टर थिया ऐं ज़िले जी ख़िदमत कई, जेको उन हाल हाज़िर हो 1.5 खां पोणे 2 साल जो 18 महीना जी हुकूमत हुआ। उन खां पोइ 90 में वरी असां ऑपोजिशन में अची वियासीं, वरी 93 में वरी मुंहिंजो वालिद साहब मुंतखब अली शाह हो मिनिस्टर हो, 88 में मुंहिंजो वालिद साहब हो, वरी 2008 में मुंहिंजो चाचो अली नवाज़ शाह मिनिस्टर रहियो, वरी इमदाद पिताफी के नुमाइंदगी मिली, उनमें पूरे जिले की खिदमत कई। वरी मुझे भा
ज़ियाबाद शाह खे मिनिस्ट्री मिली इन 2 सालनि में, हुन ॾाढी तरक़ी कम कराया। जेको मूंखे आख़िरी 1.5 साल में जेको असां इमरान खान खे लाथोसीं, जो असां हुकूमत जा हिस्सा बणासीं, जेको हाल हाज़िर हो जंहिंमें NICVD पासपोर्ट ऑफिस या नादरा ऑफिस या जेके भी थोड़ी नंढी स्कीम जेको वफ़ाक़ में मिलियूं उहे असां ॾिनियूंसीं, जेको हाल हाज़िर हो। चवण जो मक़सद इहो आहे त इंशाअल्लाह ताला पूरे पाकिस्तान में इंशाअल्लाह ताला वॾी अक्सरियत सां पाकिस्तान पीपल्स पार्टी खटींदी। तव्हांजो नौजवान भाउ बिलावल भुट्टो ज़रदारी हिन मुल्क जो प्राइम मिनिस्टर थींदो।